ॿी ख़बर शामिल कंदासीं वाक़ई अपडेट कंदासीं। वर शहर में पोरियत खे घर ढाहण जो नोटिस मिलण ते हुन आपघात करे छॾियो आहे। वर शहर में पोरियत घर ढाहण जो नोटिस मिलण ते आपघात करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटो खां 6 ॿारनि जे पीउ सिम नाले में टपो ॾेई ख़ुदकुशी करे छॾियो आहे। आबपाशी खाते पारां घर ढाहण जो नोटिस मिलण ते पोरियत ॾाढो परेशान हो, जंहिं सबबु हुन आपघात कयो आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब ब्रोही। जी महबूब। जी, ठटे जे वर शहर में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें कोकड़ी बिरादरी जे नौजवान केशू कोकड़ी सिम नाले में टपो ॾेई आपघात करे छॾियो आहे। संदसि वारसनि जो चवणु आहे त जेके आबपाशी ड्रेनेज खाते पारां सिम नाले जे किनारे ते संदनि जेके आबाद घर आहिनि उन्हनि खे ढाहण लाइ कंहिं नोटिस ॾिनो वियो, जंहिंखां पोइ नौजवान परेशान हो ऐं उन जेको आहे शाख में टपो ॾेई आपघात करे छॾियो। उनजो उनजी लाश जेको आहे वर अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टर तस्दीक कई उनजी मौत जी। उन खां अॻु में वर शहर में थोरे ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जूं कार्रवाइयूं ॾिसण में आयूं। चकरियूं थींदियूं रहियूं माण्हुनि जेके रहवासी ॻोठाणनि सां, ख़ासि तौर ते वर में वरी नफ़री वठी जेका आहे ड्रेनेज खाते ऐं आबपाशी खाते जे इंतज़ामिया पुलिस ऐं रेलवे इंतज़ामिया सां पहुची त उते ॻोठाणनि ऐं शहरनि विच में चकरियूं थियूं। उन सां गॾोगॾु ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छतोछनि जे भरिसां ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सोंडा वारे इलाइक़े में शेंगा वारे इलाइक़े में माण्हुनि जा जेके कटावा घर आहिनि, कचा घर आहिनि, उन्हनि खे ढाहण लाइ मशीनरी इस्तेमालु कई वई, जेका पोइ इलाइक़े वासी एहतियात कंदे दायो आहे त अदालती हुकुम जो ग़लति इस्तेमालु करे रही आहे। लाॻापियल इंतज़ामिया ऐं ग़रीब जेके घर आहिनि ग़रीब माण्हुनि जा उन्हनि खे ॾाढो वञे थो, जॾहिं त अदालती हुकुम में इहो वाज़े ॼाणाइण लाइ त जेके वॾा प्लाज़ा ठहियल आहिनि या कारोबारी जेके मर्कज़ क़ाइमु थियल आहिनि उन्हनि खे ॾाढो वञे, पर उन्हनि जे बदिरां बासुर माफ़िया खे बचाए ग़रीब माण्हुनि जा घर ढाहण जो अमल शुरू कयो वियो आहे। ठीकु आहे महबूब ब्रोही, तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वरी महिरबानी। ॿी ख़बर शामिल कंदासीं। लाड़काने